अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़ेबिस यूनिवर्सिटी लाड़काना कैंपस में जेके नयूं जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। पहिरियूं जेके जॉब्स आहिनि उहे मैनेजमेंट साइंसिस में प्रोफेसर ऐं असिस्टेंट प्रोफेसर जूं आहिनि ऐं हिननि लाइ क्वालिफिकेशन में PhD हुजणु लाज़मी आहे। ॿी जेका जॉब आहे उहा कंप्यूटर साइंस में आहे ऐं उहा असिस्टेंट प्रोफेसर जी जॉब आहे। उन लाइ बि क्वालिफिकेशन में PhD जी डिग्री हुजणु लाज़मी आहे। ऐं कंप्यूटर साइंस में लेक्चरर जी जॉब आहे, उन लाइ क्वालिफिकेशन में MS या MPhil हुजणु लाज़मी आहे। टी जेका जॉब आहे उहा पब्लिक हेल्थ साइंस में असिस्टेंट प्रोफेसर जी जॉब आहे ऐं हिन लाइ बि क्वालिफिकेशन में PhD डिग्री हुजणु लाज़मी आहे। ॿियूं बि इलाही सारियूं मुख़्तलिफ़ जॉब्स आहिनि। उन वधीक मालूमात हासिलु करण लाइ ऐं उन्हनि में अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट irk.zebis.edu.pk ते वञी अप्लाई करे था सघो ऐं वधीक मालूमात हासिलु करे था सघो। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 5 जुलाई 2025 आहे। अगर तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लगी तो इनके लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।